हिन वीडियो में असां हिक तनक़ीदी अख सां मुख़्तलिफ़ पॉलिनोमियल्स खे ॾिसंदासीं ऐं इहो ॾिसंदासीं त माण्हू कीअं पॉलिनोमियल्स जी जोड़ जक कंदा आहिनि, उन्हनि जी जोड़ टोड़ कंदा आहिनि ऐं उन्हनि खे हल कंदा आहिनि। ऐं इहा हिकु तमामु सुठी मश्क आहे ऐं इन करण सां असांखे सम्झ में ईंदो आहे त शयूं कीअं थी रहियूं आहिनि, उहे कहिड़नि कहिड़नि स्टेप्स में कहिड़नि कहिड़नि ॾाकनि में वधी रहियूं आहिनि ऐं कहिड़े तरीक़े सां उन्हनि जा हल निकिरी रहिया आहिनि। ऐं अगरि असांजे साम्हूं कॾहिं बि अहिड़े क़िस्म जी का प्रॉब्लम अची वञे या अहिड़े क़िस्म जो को सवाल अची वञे त असांखे ख़बर पइजी वेंदी त असां किथे ग़लति कयोसीं ऐं किथे असां सही वियासीं ऐं किथे असांखे वरी करण जी ज़रूरत आहे। त हाणे हीअ असां वटि हिकिड़ो प्रॉब्लम आहे जेको कंहिं सॉल्व कयो आहे ऐं मां तव्हांखे चवंदुमि त तव्हां इन वीडियो खे पॉज़ कयो ऐं पॉज़ करण खां पोइ इन शइ खे ॻोल्हण जी कोशिशि कयो त छा उन्हनि जेके बि स्टेप्स कया आहिनि छा उहे सही कया आहिनि या इन्हनि मां को बि अहिड़ो स्टेप आहे जंहिंमें उन्हनि ग़लती कई आहे। ऐं अगरि तव्हांखे ग़लती मिली थी वञे त उन ग़लतीअ खे ॻोल्हे करे उनखे दुरुस्त कयो। चलो हाणे अचो त इनखे गॾिजी हल था कयूं ऐं ॾिसूं था त छा इहो सही थियल आहे या हिन में किथे ग़लती थियल आहे। ऐं असां स्टेप बाय स्टेप कयूं था। त पहिरियों स्टेप आहे त असां वटि इहो सवाल मिलियल आहे 4x-3 ऐं उन खां पोइ x-2 जे मथां स्क्वायर आहे। त यानी इन्हनि पहिरें स्टेप में छा कयो आहे, इन x-2 जो स्क्वायर खे मतिलबु उनखे ॿ दफ़ा पाण में मल्टीप्लाए करे रखियो आहे ऐं 4x-3 खे कुझु बि न कयो आहे, का बि तब्दीली न कई आहे। त मतिलबु पहिरियों स्टेप त सही आहे। हाणे ॿिए स्टेप में हिननि x-2 ऐं उनखे x-2 खे पाण में मल्टीप्लाए कयो आहे। त हाणे अचो हिनखे मल्टीप्लाए करे ॾिसूं त x खे x सां मल्टीप्लाए कयूं त असां वटि x स्क्वायर थो अचे, त मतिलबु इहो सही आहे। उन खां पोइ x मल्टीप्लाए आहे -2 सां त -2x थींदो, त मतिलबु इहो स्टेप बि सही आहे। उन खां पोइ -2 मल्टीप्लाए थियल आहे x सां, त इहो बि -2x थींदो, इहो बि सही आहे। ऐं वरी -2 मल्टीप्लाए थींदो -2 सां ऐं माइनस माइनस प्लस ऐं 2 टाइम 2 इज़ 4, त मतिलबु इहो बि सही आहे। यानी इहो स्टेप 2 बि आहे, इहो बि सही थियल आहे ऐं इन्हनि सही कयो आहे। अच्छा, उन खां पोइ स्टेप 3 आहे। स्टेप 3 में इन्हनि 4x-3 खे कुझु बि चेंज न कयो आहे ऐं माइनस जो 2x ऐं माइनस जे 2x खे पाण में सिर्फ़ु ऐड कयो आहे। त मतिलबु x स्क्वायर ऐं प्लस जो 4 साॻियो ई रखियो आहे ऐं -2 ऐं -2 खे जोड़ करे -4x करे छॾियो आहे। त मतिलबु इहो स्टेप 3 जेको आहे इहो बि सही आहे। अच्छा, हाणे उन खां पोइ असां अचूं था स्टेप 4 ते। अच्छा, स्टेप 4 में इन्हनि छा कयो आहे, इन्हनि जेको इहो ब्रैकेट आहे 4x-3 वारो, इन खे मल्टीप्लाए कयो आहे ॿियो जेको ब्रैकेट आहे x² - 4x + 4 वारे सां। हाणे अचो ॾिसूं त छा इहो इन्हनि सही मल्टीप्लाए कयो आहे। त हाणे मां यको खां गुलाबी रंग इस्तेमालु कयां पियो, हाणे मां ॿियो रंग इस्तेमालु थो कयां। त हाणे ॾिसो त पहिरियों असां वटि 4x आहे, उहो मल्टीप्लाए थियल आहे x² सां। त 4x ऐं x² खे मल्टीप्लाए कंदासीं त 4x³ अची वेंदो, त इहो बि सही आहे। ऐं उन खां पोइ 4x मल्टीप्लाए थियल आहे -4x सां, त 4 टाइम्स 4 असां वटि 16 थी वेंदो ऐं माइनस थी वेंदो ऐं -16x², त मतिलबु इहो बि सही आहे। उन खां पोइ 4x मल्टीप्लाए थियल आहे 4 सां, त 4 टाइम्स 4 इज़ 16 ऐं प्लस इंटू प्लस प्लस ऐं 4 वरी x हिकिड़ो आहे, त इहो 16x वारो इहो बि सही आहे। त -3 मल्टीप्लाए थियल आहे x² सां, त इहो -3x² थींदो, त इहो बि सही थियल आहे। उन खां पोइ -3 मल्टीप्लाए थियल आहे -4x सां, त -3 इंटू -4 असां वटि थींदो +12। अच्छा, हिते असां वटि छा आहे, हिते माइनस जो 12x आहे, यानी हिते जेका माइनस आहे इहा ग़लति आहे, यानी स्टेप 4 हिननि ग़लति कयो आहे। हिते -12 न अचणु खपे हा, हिते प्लस अचणु खपे हा, छाकाणि त -3 खे अगरि असां -4 सां मल्टीप्लाए कयूं त असां वटि प्लस जो 12 थी वेंदो ऐं x ओड़ो जो ओड़ो साॻियो रहंदो जेको 4 सां मल्टीप्लाए थियल आहे। यानी -3 खे वरी अगरि 4 सां मल्टीप्लाए कयूं त असां वटि -जो 12 ईंदो, त मतिलबु इहो सही आहे। पर हिते -12 वारी जॻह ते +12 ईंदो ऐं इहो स्टेप 4 में एरर आहे जेको इन्हनि कयो आहे। यानी हिननि जी ग़लती जेका हुई उहा स्टेप 4 में हुई ऐं हिते प्लस अचणु खपे हा। ऐं इहो जेको जो 12 हुयो जेको 16 मां कटिजी वियो ऐं 4 बचियो, त इहो 16 में जोड़ थी वञे हा ऐं 4 जी जॻह ते असां वटि 16 जोड़ 12 असां वटि 28 थी वञे हा। यानी इहो जेको 4x आहे हेठि प्लस जो, इहो ग़लति आहे, हिते असां वटि 28x ईंदो। ऐं हाणे असांजो जेको इहो जवाबु आहे इहो दुरुस्त आहे, छाकाणि त इन्हनि स्टेप 4 में एरर कयो हुयो, ग़लती कई हुई ऐं असां उन ग़लतीअ खे ॾिठोसीं ऐं उनखे ठीकु करे वरितोसीं ऐं तॾहिं असांजो जवाबु हाणे सही अची वियो आहे इन घण रक़मी पॉलिनोमियल जो। हाणे अचो त कुझु ॿिया मश्क जा सवाल करे था ॾिसूं। हाणे हिन में असांखे सवाल मिलियल आहे त हे जेके घण रक़मियूं मसावतूं आहिनि, इन्हनि मां कहिड़ी दुरुस्त आहे। ऐं असांखे हिकिड़ो पासो मिलियल आहे लेफ्ट हैंड साइड ऐं राइट हैंड साइड वारो पासो बि मिलियल आहे। ऐं असां खां पुछे थो त छा इहा दुरुस्त आहे ऐं हेॾो खॿो पासो सॼे पासे जे बराबरि थींदो। त इनखे आज़माइण जे लाइ असां खॿे पासे खे खणी करे उनखे पाण में मल्टीप्लाए करे चेक था कयूं, त 2x ऐं 4x खे पाण में मल्टीप्लाए कंदासीं त असां वटि 8x² थी वेंदो। ऐं उन खां पोइ 2x वरी मल्टीप्लाए थींदो -2y सां, त 2 टाइम 2 इज़ 4 ऐं माइनस इंटू प्लस माइनस थी वेंदो, त -4xy थी वेंदो असां वटि। वरी y वारे टर्म खे मल्टीप्लाए था कयूं ॿिन्हिनि सां, त असां वटि y मल्टीप्लाए आहे 4x सां, त प्लस इंटू प्लस प्लस थींदो, y ऐं x पाण में मल्टीप्लाए थी करे 4xy थी वेंदा, यानी +4xy। ऐं आख़िर में y मल्टीप्लाए थियल आहे -2y सां, त -2 ओड़ो जो ओड़ो रहंदो, y इंटू y -2y² थी वेंदो।
त हाणे असां वटि हे टर्म निकिरी आयो आहे जेको 8x² - 4xy + 4xy ऐं -2y² आहे। इहो पाण सही त कयो आहे न? हा जी बिल्कुलु सही कयो आहे। हाणे असां वटि जेको इहो 4xy प्लस जो आहे ऐं माइनस जो आहे, इहे पाण में कैंसिल थी वेंदा। ऐं अगरि असां इन्हनि मां 2 खे कॉमन बि वठूं इन टर्म मां, त 2 खे अगरि हिन मां कॉमन था वठूं त 2 कॉमन वठण खां पोइ बि असां वटि जेको टर्म आहे उहो हिन जहिड़ो न ईंदो जेको ऑप्शन में आहे। त असां वटि 2 कॉमन वठण खां पोइ बि 4x² - y² बचंदो। यानी त इहो ग़लति आहे, इहो सॼे पासे जे बराबरि न आहे, यानी इहो ऑप्शन असां वटि ग़लति आहे। हाणे ॿिए ते अचूं था त ॿिए में असां वटि आहे n+2 ऐं -n² जेको बराबरि आहे 4 ब्रैकेट में n+1। त हाणे n+2 आहे, असांखे स्क्वायर वारी फॉर्मुलो ख़बर आहे त a² + 2ab + b² जे बराबरि हूंदो आहे। त इहो थी वेंदो n² + 4n ऐं उनखां पोइ आख़िर में 4 ऐं उनखां पोइ माइनस में n² जेको साॻियो ई आहे। हाणे n² प्लस जो ऐं माइनस जो पाण में कैंसिल थी वेंदा ऐं अगरि 4 कॉमन वठूं इन्हनि मां त 4 कॉमन थी वेंदो ऐं n+1 बचंदो जेको बराबरि आहे राइट हैंड साइड जे। यानी इहो जेको ऑप्शन आहे इहो दुरुस्त आहे, यानी वैलिड आहे, जेको असांखे सुवाल मां पुछियो वियो आहे। हाणे टे ते अचूं था, छाकाणि ॿियों दुरुस्त आहे। टे में असां खाॿो पासो खणूं था जेको a + b ऐं मल्टीप्लाई थियल आहे 2a + 1 जे ऐं उन मां माइनस थियल आहे b। त हेठि हिनखे असां हल करे ॾिसूं था त a × a असां वटि थी वेंदो 2a² ऐं उनखां पोइ a वरी मल्टीप्लाई थींदो 1 सां, त इहो थी वेंदो सिर्फ़ु a, छो त a 1 सां मल्टीप्लाई कंदासीं त a जे बराबरि ई बचंदो ऐं उहो प्लस जो थींदो। ऐं उनखां पोइ b आहे ऐं उहो मल्टीप्लाई थियल आहे 2a सां, त इहो थी वेंदो +2ab ऐं उनखां पोइ असां वटि b वरी मल्टीप्लाई थियल आहे 1 सां, त b 1 सां मल्टीप्लाई कंदासीं त असां वटि सिर्फ़ु b बचंदी। ऐं उनखां पोइ वरी सुवाल में -हिकिड़ो b जो बि आहे जेको असां हेठि लिखंदासीं साॻियो जो साॻियो। त असां वटि प्लस जो b ऐं माइनस जो b पाण में कैंसिल थी वेंदा। ऐं अगरि असां हिन टर्म मां a खे कॉमन वठूं त ॾिसो असां वटि छा थी थो वञे। छाकाणि त हुन मथे राइट हैंड साइड ते a कॉमन वरिती आहे त असां बि कॉमन था वठूं, त a कॉमन वठंदासीं त 2a² मां a कॉमन वठण सां असां वटि सिर्फ़ु 2a बचंदो। ऐं उनखां पोइ a मां a कॉमन वठंदासीं त असां वटि सिर्फ़ु प्लस जो 1 बचंदो ऐं 2ab मां कॉमन वठण सां असां वटि प्लस जो 2b बचंदो, छाकाणि त a असां कॉमन वठी छॾींदासीं। त हाणे इहो असांजो राइट हैंड साइड जे बराबरि आहे, सिर्फ़ु तरतीब अॻिते पोइते आहे, पर a अगरि तव्हां मल्टीप्लाई कंदव त 2a आहे, वरी 2b आहे ऐं आख़िर में 1 बि आहे। यानी असांजो इहो ऑप्शन बि दुरुस्त आहे ऐं ठीकु आहे। उमेद आहे त हिन मश्क तव्हांखे पॉलिनोमियल्स जे बारे में क्रिटिकली यानी तनक़ीदी तौर ते सुजाॻ करे छॾियो हूंदो ऐं तव्हांखे सम्झायो हूंदो त किथे माण्हू ग़लतियूं कंदा आहिनि ऐं जीअं तव्हां बि इन्हनि ग़लतियुनि खे न दोहरायो।